अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइंस। सिंध हाई कोर्ट में नैब रेफरेंस ते ॿुधणी अॻूणो वॾो वज़ीर काइम अली शाह अदालत में पेश। वकील मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो आहे त रेफरेंस दाख़िल थी चुको आहे, काइम अली शाह जो नालो नाहे। नैब इख्तियार मौक़िफ़ इख्तियार कयो त काइम अली शाह ख़िलाफ़ जांच जारी आहे, रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। अदालत बयान ॿुधण खां पोइ जांच ऑफिसर खे अॻभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो। हब वेझो RCD शाहराह ते मुसाफ़िर वेन जो मोटरसाइकिल खे टकर। 3 ॼणा फौत। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणा अस्पताल मुंतकिल कया। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो, वधीक जांच कई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधी 41 माण्हुनि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 12,658 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1050 नवां केस ज़ाहिर। मुतासिर जो अंग वधी 5,73,384 थी वियो। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौरु अगवा करे विया। 3 मुगवी हथियारबंदनि वटां वज वठी थाणे वटि पहुता। हथियारबंद 2 मुगवियुनि खे कचे तरफ़ अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुगवियुनि खे बाज़ियाब कराए ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मेड़ वेझो कुछ ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नीगर सुमेर अली कुंभर ज़ख़्म जी सट न सहंदे कराची जे अस्पताल में फौत। ऐं तलार गिल्ड स्टेशन वेझो राइस मिल खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जा चांवर ऐं ॿियो सामान सड़ी रख। इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो वाक़िए वारे हंधि न पहुतो।